अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां बिल्कुल ठीक हूंदा। दोस्तों जो कि हिन वीडियोज़ में आऊं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ईद उल फितर जे शानदार मौक़े ते सिंधी सैटेलाइट चैनल कहिड़ियूं फिल्मूं रिलीज़ करे रहिया आहिनि, इहो आऊं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका फिल्म आहे असद कुरैशी जी तेज़ी सां रिलीज़ थी रही आहे ऐं हिन फिल्म में जेके एक्टर्स कम कर रहा है जा नाला आऊं तव्हांजे अॻियां कुछ पेश कंदुसि, जीअं त एस भट्टी, असद कुरैशी, ज़फर जिस्कानी, इरफान शेख, अब्बास गुल ओडाणू, बिलावल खोखर, सादिया चन्ना, अख्तर खोखर ऐं संदसि में ॿिया केतिरा ई सिंधी लेजेंड एक्टर शामिल आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो जेको नालो आहे उहो नालो दुश्मनी आहे। ऐं हा, जेकॾहिं तव्हां हीअ फिल्म ॾिसणु चाहियो था त यूट्यूब ते तव्हां सर्च कयो दुश्मनी ऐं उतां तव्हां हीअ फिल्म डाउनलोड करे आसानी सां ॾिसी सघो था।